झुड़नेणु न लहे कक्कर होने न होने। झुड़नेणु न लहे कक्कर होने न होने। सारियो सुप्रन खे लुड़क गलन सी पोने। सारियो सुप्रन खे लुड़क गलन सी पोने। से मर रोयो ई रोएने। से मर रोयो ई रोएने। जन मुसाफिर सुपड़ी। सुर सारंग जे दास्तान नंबर पहिरें जो ही बेत आहे ऐं मरतब आहिनि गुलाम मोहम्मद शाहवानी साहब। प्रोग्राम उॾात अनोखे आंदिया में भलीकार। मुंहिंजो नालो प्रोफेसर मनी डोमकी आहे ऐं ही प्रोग्राम उॾात अनोखे आंदिया नए साल जो साल 2022 जो ही अॼु 3 जनवरी ते ॿियो प्रोग्राम आहे जेको अव्हां लाइ पेश कयो वञे थो। नचो नड़फंदड़ तस्वीर ऐं असांजे इन आवाज़ खे अव्हांजे समातुनि नज़रुनि ताईं पुॼाइण में अॼु असां कैमरामैन जूं ख़ासि ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि। ॿ कैमरामैन एहसान डोमकी ऐं साहिल डोमकी। ऐं असां मूंखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त प्रोग्राम उॾात अनोखी आंदी आहे जो अंग्रेज़ीअ में नालो आहे सेजिस ऑफ सिंध। ऐं हीउ प्रोग्राम पेशकश आहे रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर लाड़काणे जी। सो अॼु असां इन्हनि 3 सिटियुनि ते मुश्तमिल सुर सारंग मां वरितल बेत ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। सभ खां पहिरियां त मूंखे ॿुधाईंदो हलां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको बेत मूं सवेरे हिन जो विर्त कयो आहे हीउ मॉडर्न वर्जन में आहे, पर इन जी जेका असल पढ़णी आहे जेका पुराणे रिसालनि में आहे पुराणे रिसालनि में उहा हीअ आहे त उहो झुड़नेणु न लहे कक्कर हूने न हूने। झुड़नेणु न लहे कक्कर हूने न हूने। सारियो सुप्रन खे लुड़क गलन ते पोने। से मर रोयो ई रोएन जन मुसाफिर सुपरी। जेका हीअ पढ़णी आहे बेत जी उहा नाज़रीन पुराणे रिसालनि मंझि असांखे मिले थो पियो, जॾहिं त मॉडर्न वर्जन हिन ई शेर जो अव्हांजे सम्झाणीअ जे लाइ अव्हांजी सवलाईअ लाइ ऐं हिकु दफ़ो ॿीहर पढ़ां थो, पोइ असां हिन ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। झुड़नेणु न लहे कक्कर हुअने न हुअने। सारियो सुप्रन खे लुड़क गलन सी पोवने। से मर रोयो रोएने जन मुसाफिर सुपनी। जंहिंमें मजमूई तौरु असांखे इहो ॿुधायो वियो आहे त हिकु सुपरी आहे। हिन शेर में 2 दफ़ा लफ़्ज़ सुपरी इस्तेमालु कयो वियो आहे। हिकु सुपरी ॿिए पंहिंजे मुसाफ़िर सुपरीअ खे न फ़क़ति सारे थो पियो बल्कि लुड़क बि हारे थो पियो ऐं रोए बि थो। यानी हिकिड़ी अहिड़ी मंज़र कशी कई वई आहे। हिकु उहा दुनिया ॾेखारी वई आहे जेका ॿाहिरीं आहे, जेका ख़ारजी दुनिया आहे जंहिंमें कक्कर आहिनि ऐं कक्कर हुअने न हुअने असां को फ़र्क़ु नथो पवे। ऐं हिकु उहा दुनिया आहे, उहा मंज़र कशी आहे जेका झुड़नेणु न लहे, यानी नेणनि में अखियुनि में जेकी झुड़ आहे, आब आहे, ॻोढ़ा आहिनि उहे। झुड़नेणु न लहे कक्कर हुअने न हुअने। सारियो सुप्रन खे लुड़क गलन सी पोवने। से मर रोयो रोएने जन मुसाफिर सुपड़ी। मर माना भली हमेशा सदाई। यानी जेकॾहिं हिनखे अञा सवली सिंधीअ में अव्हां लाइ पेश कजे त उहो इहो आहे त अखियुनि मां कॾहिं बि झुड़ नथो लहे। जॾहिं त ॿाहिरि कक्कर हुजनि या न हुजनि, बादल हुजे या न हुजे, ऐं जॾहिं बि सुपिरिन जी यादि ईंदी आहे, जॾहिं बि सुपिरिन खे सारबो आहे त लुड़क गलन ते लड़ी पवंदा आहिनि। ऐं से मर रोयो ई रोइनि, यानी उहे माण्हू हमेशह रोईंदा रहंदा आहिनि ऐं ॻोढ़ा ॻाड़ींदा रहंदा आहिनि जंहिंजो सुपिरी जेको हुजे उहो मुसाफ़िर हुजे, जेकी छॾे वञनि, हलिया वञनि। हाणे अचूं था मजमूई तौरु हिन जे फ़लसफ़े खे सम्झण जी कोशिशि करण जी, छो जो असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त शाह खे, हज़रत शाह अब्दुल भट्टाई रहमतुल्लाह जी शाइरीअ खे अवामुल नास ताईं आसान करे पेश करणु आहे ऐं शाह बाबति शनासाई ॾियणु आहे, उन शेरनि बाबति मुकमल आगाही ॾियणु आहे ऐं जामियो पैगामनि खे अवामुल नास ताईं पहुचाइणु असांजो नस्बुल ऐन आहे, यानी मक़सदु आहे हिन सॼे प्रोग्राम जो बि।
त झुड़नेणो न लहे ककर हुअने न हुअने सारियो सुप्रिन खे लुड़क गलन सी पो वञे से मर रोयो रोए ने जन मुसाफ़िर सुप्री। हाणे तव्हां नोट कयो जेकॾहिं नाज़रीन त हिन में ॿ दफ़ा झुड़ ककर इस्तेमालु कयो वियो आहे, कतब कयो वियो आहे। उन खां अलावा लुड़क आहिनि, उन खां अलावा रोइण जी ॻाल्हि बि थिए थी, यानी ॿ दफ़ा ॿ लफ़्ज़ सब्स्टिट्यूट कतब आंदा विया आहिनि शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पारां। ऐं सुप्री लफ़्ज़ बि ॿ दफ़ा, पहिरें में सुप्रिन ऐं ॿिए में आहे मुसाफ़िर सुप्री, ॿ दफ़ा कतब आंदा विया आहिनि इहे ॿई लफ़्ज़ बि। जेकॾहिं मां हिनखे अव्हांखे थोरो अञा वधीक सिंप्लीफाई करे ॿुधायां त थी सघे थो ईअं बि मुमकिन आहे त हिकिड़ो सुप्री हिकु पार हिकिड़े सुप्रीअ खे यादि कंदो हुजे, मुसाफ़िर सुप्रीअ खे, ऐं ॿियो सुप्री उनखे ॿिए पार यादि कंदो हुजे। ऐं शेर पढ़ां थो जीअं अव्हांखे वरी उहा मंज़र कशी अव्हांजे अॻियां अची वञे त कीअं शाह साहब चटनि था उन मंज़र खे हिन शेर जे ज़रिए। झुड़नेणो न लहे ककर हुअने न हुअने सारियो सुप्रिन खे लुड़क गलन सी पो वञे से मर रोयो रोए ने जन मुसाफ़िर सुप्री। जो मकसद इनजो इहो बि आहे त आदमी मुसाफ़िर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। तो हिकिड़ो सुप्री उन पार उन ॿिए सुप्री खे यादि करे थो ऐं हिकिड़ो सुप्री उते आहे ॿिए पार ॿिए खे यादि करे थो। ऐं लुड़क होॾे बि आहिनि, होॾे बि ककर आहिनि। ऐं हाणे जॾहिं ॻाल्हि मौसम जी कंदासीं, ककर जी कंदासीं, ख़ारजी दुनिया जी कंदासीं त इंसानी ज़िंदगी बि नाज़रीन जेको आहे न, इंसानी मूड बि जेका आहिनि मौसमूं वधीक उन्हनि खे असरअंदाज़ कंदियूं आहिनि, अफेक्ट कंदियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं बि का बरसाति थिए थी या ईअं झुड़ारी मौसम हूंदी आहे, जीअं अॼुकल्ह झुड़ारी मौसम आहे ऐं पेशन गोई बि कई वई आहे त 3 खां वठी 7 जनवरी जे विच में सिंध ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में झुड़ ऐं बरसाती मौसम हूंदी। सो इंसानी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ मौसमूं अचनि थियूं ऐं उहे मुख़्तलिफ़ मूड्स खे जनम ॾियनि थियूं। ऐं तव्हां यादि करिजो हिकिड़ो प्रोसेस ॾिसो शाइर पारां जेको डिपेक्ट कयो वियो आहे हिन शेर में, उहो इहो आहे त जॾहिं बि ककर ॿाहिरि हुजनि या न हुजनि पर अखियुनि में महबूब जे झुड़ आहे, नेणनि में झुड़ आहे ऐं हू सारे सुप्रिन खे लुड़क गलन सी पवनि। ऐं जॾहिं यादि कबो आहे कंहिंखे त one or another way we physically get ourselves connected with those people to whom we fondly miss in the times when there are good weathers, or even there are seasons, our favorite seasons, we miss them. So झुड़नेणो न लहे ककर हुअने न हुअने सारियो सुप्रिन खे गलन सी पो वञे से मर रोयो रोए ने जन मुसाफ़िर सुप्री। हाणे हिन जा जेकी क्लाउड्स जेको आहे ककर छा खे सिग्निफाई थो करे पोइट्री में या शाइरी में, त एवर चेंजिंग नेचर ऑफ लाइफ, त इंसान जी ज़िंदगी चेंज थींदी रहंदी थिए थी। ककर जीअं मथे खला में आसमां में पिया चेंज थींदा वञनि था ऐं उन्हनि जी अखि मचोली हलंदी रहंदी आहे अहिड़े नमूने सां। एंड डिपेक्शन ऑफ एक्सटर्नल वेदर आहे हिन टिनि सिटियुनि में, एंड डिपेक्शन ऑफ इंटरनल फीलिंग्स आहिनि जेकी डिपेक्ट कया विया आहिनि लुड़कनि जे सूरत में, रोइण जी सूरत में। जॾहिं असां हिननि टिनि सिटियुनि ते मुश्तमिल शेर जे थीम्स जी ॻाल्हि कंदासीं त देयर आर वेरियस थीम्स दैट वी कम टू नो थ्रू दीज 3 lines stanza of Hazrat Shah Abdul Lateef Bhittai rahmatullah alayh. Number first is remembering the beloved, remembering fondly the people you love them, you hold them very close to your bosom. And number second is weeping. Definitely when you miss someone fondly, the tears can trickle down from your eyes and can fall on the cheeks. And the third is human life like a cloud traveling here and there, and passing, going through a transition. As cloud go through the transition process, similarly human life goes through a transition. There have been 2 lives depicted in this 3 lines. These are the life before the departing and the life after the departing. हिन शेर खे वरी हिन जेका ॿी सिट आहे उनखे थोरो मां पढ़ंदुसि अव्हां जे लाइ, जीअं अव्हांखे हिकिड़ो आइडियो अची वञे त सारियो सुप्रिन खे लुड़क गलन सी पवनि। जॾहिं कंहिंखे यादि कबो आहे न सारबो आहे त लाज़मी हाणे ॻाल्हि आहे, हाणे सारबो कंहिं पिरीअ खे ईअं हरूभरू त न आहे न, लाज़मी उन महबूब सां, उन पिरीअ सां, उन दोस्त सां, उन साथीअ सां
के यादूं असांजो सलाहियल हूंदियूं के दिलचस्प ऐं ख़ुशगवार लम्हा हूंदा जेके असां उन्हनि सां वंड कया हुजनि ज़िंदगीअ में पंहिंजे जीवन में के ॻाल्हियूं अहिड़ियूं हुजनि जेकी असांखे यादि ईंदियूं हुजनि उन्हनि खे सारे करे ऐं जॾहिं सारींदा आहियूं असां उन्हनि खे त हिकिड़ी क़िस्म जी असां जिस्मानी तौरु या फिज़िकल हिकिड़ी कनेक्शन उन्हनि सां थी वञे थी पई ऐं असांखे बि इहो महसूसु थींदो आहे ॼण उहे बि असांखे सारींदा हुजनि यानी सार जेका आहे जुदाईअ पुॼाणा सार वरी उन माण्हूअ खे बि ॼण त ॿीहर असांजे अॻियां ज़ाहिर करे थो छॾे ज़िंदा करे थो छॾे असांजे अॻियां खणी अचे थो ऐं जॾहिं सारबो आहे कंहिंखे त कॾहिं कॾहिं सार जी शिदत एतिरी हूंदी आहे जो माण्हूअ जे लुड़क गलनि सी पवनि सो सारियो सुपरनि खे लुड़क गलनि सी पवनि माण्हू जे सार पुॼाणा पोइ लुड़क हूंदा आहिनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सोचिजो इन ते ऐं मूं वधीक जॾहिं हिन खे रिफ्लेक्ट पियो कयां हिन शेर खे पढ़ी करे त विछड़ी वियल जेको माण्हूअ जो ग़मु हूंदो आहे न नाज़रीन उहो को हिकु लम्हे लाइ न हूंदो आहे हिकु ॾींहं लाइ बि न हूंदो आहे हिकु वक़्त लाइ बि न हूंदो आहे या हिकु लम्हे लाइ बि न हूंदो आहे या हिकु मौसम लाइ बि न हूंदो आहे बल्कि से मर रोयो रोइनि हिन बेत जे टे सिट में जी पहिरनि सिटुनि में लाइनुनि में ख़बर पवे थी लफ़्ज़नि में त से मर रोयो रोइनि जेके सभ खां पहिरीं प्यारा विछड़ी वेंदा आहिनि त उन्हनि पुॼाणा उन जुदाईअ पुॼाणा असां सदाईं पिया उन्हनि खे सारींदा आहियूं ऐं लुड़क लाड़ींदा आहियूं ऐं रोईंदा आहियूं ऐं नाज़रीन जेकॾहिं कंहिंखे सारण खां पोइ ॻोढ़ा ॻणनि बि था न त इन जो मक़सदु इहो बि आहे त जेके ॻोढ़ा आहिनि उहे बि असांजा ॼण त क़दुर वारा थी वञनि था द टीयर्स डू नॉट बिकम अ वेस्ट प्रोडक्ट दे बिकम द फ्रूटफुल वंस उहो रीज़न उन जे करे जॾहिं असां सार पुॼाणा रोई पवंदा आहियूं या लुड़क लाड़े पवंदा आहियूं त उहो डीप रिलेशनशिप खे हिकु गहरे रिश्ते खे ॾेखारींदो आहे उन माण्हूअ सां सो when you remember beloved, when you miss beloved, when you miss the people very close to your heart, you are feeling some sort of a strength you are getting, a confidence level you are getting, that you are physically connected with them and you are still with them, your loved ones, your dear ones. And, another thing is, but when you weep, you also shed tears or cry, you feel like having a physical connection with those dear ones who are very close to you and close to your heart. So आख़िर में आऊं हिकु दफ़ो ॿीहर हिन शेर खे अवां लाइ पढ़ां थो पियो ऐं मजमूई तौरु हिन जे फ़लसफ़े खे आख़िरी लाइनुनि में डिस्कस कयूं था पिया जुड़ नेणऊं न लहे ककर हुअने न हुअने सारियो सुपरनि खे लुड़क गलनि सी पोइ वञे से मर रोयो रोएने जने मुसाफ़िर सुपड़ी हाणे टे चारि शयूं आहिनि जेकी ऑब्जेक्ट्स आहिनि जेकी हिन शेर में असांखे मिलनि था पिया जिन जे ज़रिए उहा यादि ताज़ी थिए थी पई उहे रिमाइंड थियूं कराइनि माना दोज़ थिंग्स दोज़ ऑब्जेक्ट्स रिमाइंड द स्पीकर टू गो थ्रू द एंगिश द पेन the feeling of missing the beloved. And those things are clouds, external clouds, the speaker watches. And then there is a remembrance, there is a fond remembrance of the beloved. And there are tears. And those all objects are things, make the speaker remember the beloved. Remember the beloved fondly, उहे शयूं आहिनि हाणे कहिड़ियूं शयूं आहिनि जेकी मजमूई तौरु जेको शाइर आहे या स्पीकर आहे उनखे उन मां गुज़ारनि था यादि मां उहे आहिनि ककर सार सुपरिन जी लुड़क ऐं मुसाफ़िर सुपरीअ खे यादि करण वारो उहो लम्हो उहो प्रोसेस आहे ऐं फ़लसफ़े में नाज़रीन इहो आहे त जेका मेमरी हूंदी आहे न जेका यादि हूंदी आहे न उहा थियरी ऑफ एसोसिएशन हूंदी आहे तव्हांखे के ऑब्जेक्ट्स लाइफ में अहिड़ियूं हूंदियूं या शयूं हूंदियूं ख़ारिजी शयूं हुजनि या इंटरनल उहे तव्हांखे रिमाइंड कराईंदियूं उन्हनि जे माण्हुनि जे बारे में शयुनि जे बारे में हिकिड़े क़िस्म जी यादि जेका आहे सार उहा सारूणी वापसि अची वञे थी सो मेमोरी इन फिलॉसफी आर रिमेंबरिंग फॉन्डली समवन is related to the theory of association. Things associated with remembering
the very people are objects or scenes. झुड़नेणू न लहे ककर हुअने न हुअने सारियो सुपरिन खे लुड़क गलन सी पो वने से मर रोयो रोएने जने मुसाफिर सुपरी। ऐं सो ही सुरसारंग जो दास्तान नंबर 5 जो शेर हो जंहिं ते असां तफ़सीली गुफ़्तगू कईसीं। इन सां गॾु प्रोग्राम जे मिज़बान प्रोफेसर मनीर डोमकी ऐं प्रोग्राम जे कैमरामैन एहसान डोमकी ऐं साहिल डोमकी खे ॾींदा ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त। तेसि ताईं अला वाही।